हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर अशरफ अली शाह मूजिब कमांडर स्कूलिंग सिस्टम हैदराबाद के बैराचुनि में अलग अलग सकाफ़ती ॾियारा निहायती जोश ऐं जज़्बे सां मल्हाया विया। उन सिलसिले में अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर में वाकई कमांडर स्कूलिंग सिस्टम पारां हिकु वॾी कार रैली स्कूल के CEO मिस शगुफ्ता ज़ुल्फ़कार मेमुण, डायरेक्टर स्टडी मैडम सादिया ऐं स्कूल प्रिंसिपल मैडम हवा मैडम सनोबर जे अॻुवाणीअ में कढी वई। सकाफ़ती रैलीअ में शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालिदेन पंहिंजी सकाफ़ती रंगनि सां सजायल कारुनि सां वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती कार अब्दुल्ला टावर खां थींदी वदत कॉलोनी पहुती, जिते कमांडर स्कूलिंग सिस्टम पारां मुनक़द सकाफ़ती तक़रीब में शिरकत कई, जिते स्कूल जे ॿारनि पारां तैयार कयल सिंध जे सकाफ़ती मौज़ूअ ते तक़रीरूं मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया। कमांडर स्कूलिंग सिस्टम के शागिर्दनि पेश कयल एटमनि ज़रिए एकता ॾियारे जी सिंध धरतीअ खे शानदार भेटा पेश कई, जॾहिं त कमांडर स्कूलिंग सिस्टम के KG विंग में पिणु सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां हिकु शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंजी महिमान ख़ास CEO मैडम शगुफ्ता मेमुण, प्रिंसिपल मैडम हवा मैडम सनोबर जिन हुआ। सकाफ़ती तक़रीब में मिस रीमा खुशनिमा, मिस अलशबा, मिस उरूज, मिस मारिया ऐं मिस ज़ीनत पारां क्लास PG समेत ॿियनि क्लासनि जी तैयार कयल ॿारनि लोक गीत, मुल्की दिफ़ा ते ठाहियल डॉक्यूमेंट्री पेश कई। सकाफ़ती तक़रीब में बहितरीन सिंधी ऐं अंग्रेज़ी तक़रीरूं, सिंधी अल्फ़ाबेट, लिखंदड़ ऐं बहितरीन गाॾी सजाईंदड़नि में स्कूल जे हेड कमांडर ज़ुल्फ़कार अहमद मेमुण शागिर्दनि में गिफ्ट ॾिना।